जी बिल्कुल, हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं कराची जे एक्सपो सेंटर ते, जिते हथियारनि जी नुमाइश जो 4 रोज़ा जेको आहे उहो आगाज़ कयो वियो आहे। ऐं हिन वक़्तु हीअ एक्सपो सेंटर में नओं जेको आहे अबाबिल V5 जेको आहे उहो ड्रोन मुतारिफ़ करायो वियो आहे। इन हवाले सां असां हिन खे मालूम कंदासीं। आप ये बताएं कि इस ड्रोन की क्या ख़ुसूसियात हैं और इसकी रेंज क्या है और ये कौन कौन इस्तेमाल कर सकता है? अच्छा, सबसे बड़ी जो इसकी खसूसियात है या खसूसी बात यह है कि ये पाकिस्तान में अपना बना है, लोकली बना है और लोकली डिज़ाइन एंड डेवलप है। इसकी जी 30 किलोमीटर रेंज है और 3 किलोमीटर ये अबव द सी लेवल जा सकता है। इसके अलावा ये जो है पेलोड भी उठा सकता है 5 किलो तक, और अमन की हालत में भी यूज़ हो सकता है और जंग की हालत में यूज़ हो सकता है, और ये हमारे फोर्सेस में इंशाल्लाह जल्दी यूज़ होगा और वो और भी दोस्त ममालिक के लिए अवेलेबल है। जी तव्हां अबाबिल V5 जी जेका आहे नओं लॉन्च थियो आहे, जेको दिफ़ाई जेको आहे सो हुन में सलाहियतुनि खां भरपूर आहे, जेको तमामु फोर्सिस जे लाइ जेको आहे उहो कारआमद हूंदो ऐं ॿिया जेके दोस्त मुल्क आहिनि उहे बि हिन खे ख़रीद करे सघनि था।